पुराणो साहब सिंह हाणोको बोलस टावर। पुराने दौर में लाड़काणो बागन के हवाले से पंहिंजी अलग सुञाणप रखंदड़ हो, जो हितां जी सॼी ज़मीन ज़रख़ेज़ ऐं सरसब्ज़ हुई। अॼु बि हितां जा केतिरा ई महला बागन के नाले सां ई मशहूर आहिनि। मौजूदा बंदर रोड के भरिसां कैनेडी मार्केट के पुठ में भी एक बाग बोलस बाग के नाले सां मशहूर हो, जंहिंमें लाड़काणे के अंग्रेज़ कलेक्टर बोलस 1918 धारे पंहिंजे नाले सां बोलस टावर ठारायो। टावर जे बिल्कुल मथां कुतुब निमाम लगल आहे। कुतुब निमा खां हेठ वॾो घड़ियाल लगल आहे। उन्ही जे करे उन टावर के बोलस क्लॉक टावर पण सॾियो वेंदो आहे। ही टावर हाणे आबादी जे विच में आयल आहे। हिक तरफ मार्केट त ॿिए पासे घर। टावर वारो घड़ियाल माज़ी खां बीठल आहे। ही टावर पकिन सिरुनि सां मज़बूत ठहियल आहे। जोड़जक जे लिहाज़ खां मथां गुंबस नुमा ठहियल अथसि ऐं मथां खां हेठ चौकोर शक्ल ॾिनल आहे। बिल्कुल हेठों हिस्सो वेकरो ऐं मथे आहिस्ता आहिस्ता सोढ़ो तामीर थियल आहे। विच में हवा जे गुज़र ऐं ख़ूबसूरतीअ लाइ ॾियारियूं ऐं नंढा मंघ पिण रखियल आहिनि। कुंडुनि खां सिरुनि जी डिज़ाइन सां सजायल ऐं मजमूई तौर पंजनि अलॻि अलॻि तबक़नि में नज़र ईंदड़ आहे। बोलस बाग त कॾहिं जो फिटी वियो, पर वक़्त जी दज़ बोलस टावर खे अञा लटे नाहे सघी। इंतज़ामिया खे बोलस टावर तरफ़ तवजो ॾेई उन जे आसपास सफ़ाई सुथराई जो बंदोबस्त कराइणु घुरिजे। 2018 में इन टावर के 100 साल मुकम्मल थिया हुआ। उन मौके ते टावर ते ज़रूरी मरम्मत जो कम करे 100 साला तारीख़ के महफूज़ रखण लाइ ज़ाती तौर ते कोशिशूं वरितियूं हुयूं। कुछ आर्टिकल लिखिया हुआ, इन तरफ़ ध्यान छिकाइण जी कोशिश कई हुई ऐं 2018 में मुख़्तलिफ़ अख़बारुनि में टावर बाबति ॿियनि भी दोस्तनि मज़मून लिखिया हुआ। उन ॻाल्हि जी खुर भी कई हुई त टावर बाबति सेमिनार या कॉन्फ्रेंस कराई वञे, जंहिंमें मुहक़क़नि खे इन टावर जी तारीख़ जे हवाले सां मक़ाला लिखी अचण जी दावत ॾिनी वञे। इन टावर बाबति कुछ सीनियर लेखकनि जो ख़्याल बिन मुख़्तलिफ़ भी आहे त ही टावर असल में बोलस टावर नाहे। अहिड़ी राय जो इज़हार सिंधी ॿोली जे नाले वारे मुहक़क़ भेरूमल महरचंद आडवाणी पंहिंजे किताब सिंधी हिंदुनि जे तारीख़ में कयो आहे त ही टावर बोलस खां बि अॻु मौजूद हो, जंहिंजो नालो साहब सिंह क्लॉक टावर हो। इन साॻी ॻाल्हि जी ताईद कंदे मौजूदा दौर जे सीनियर लेखक जीअर ओड साहब बि पंहिंजे किताब मुंहिंजो लाड़काणो में लिखियो आहे त इन जाइ ते बाग बि मौजूद हो ऐं टावर बि अॻु ई मौजूद हो, जंहिंखे साहब सिंह क्लॉक टावर जे नाले सां सॾियो वेंदो हो। भुट्टो साहब जंहिं ज़माने में एक्सटर्नल अफेयर्स जो वज़ीर हो, तन ॾींहनि में लाड़काणे वारी शाही बाज़ार में तमामु वॾी बाहि लॻी हुई, जंहिंमें माण्हुनि जा दुकान सड़ी रख थी विया हुआ। उन्हनि माण्हुनि जी मदद लाइ उन वक़्त जे अमेरिकी सदर जॉन एफ कैनेडी जे इमदाद सां साॻे ई बोलस बाग में कैनेडी मार्केट ठारायो वियो, जंहिं जे पीर जो पत्थर बोलस टावर ते लॻायो वियो। ॿुधायो वञे थो त उन जाइ ते अॻु टावर जे इफ़्तिताह वारो पत्थर लॻल हो, जेको उतां ग़ाइब कयो वियो। थियण इएं खपंदो हो त कैनेडी मार्केट जो संग बुनियाद मार्केट जे कंहिं कुंड ते लॻायो वञे हा। हिन वक़्तु इहो असुल टावर वारो पीर जो पत्थर वक़्त जी दज़ में किथे गुम थी वियो आहे। उन करे टावर ते कैनेडी मार्केट जो इफ़्तिताह वारो पत्थर ॾिसी केतिरा ई माण्हू सम्झनि था त शायदि ही टावर बि कैनेडी मार्केट सां गॾु ठहियो हो। इहा ॻाल्हि तारीख़ जे दुरुस्तगीअ लाइ निहायत ई ज़रूरी आहे। इन ॻाल्हि खे रिकॉर्ड ते रखियो वञे त ही टावर मार्केट खां घणो अॻु जो जोड़ायल आहे। हिन वक़्तु ही टावर इंतिहाई बेध्यानीअ जो शिकार आहे, जंहिंजे आसपास गंद जा ढेर लॻल आहिनि। भरिसां वारनि वणनि जा ॾार टावर खे वराए विया आहिनि। इहे असांजे तारीख़ जा तमामु अहम बाब आहिनि, जिन खे महफ़ूज़ करण जी सख़्त ज़रूरत आहे।